चक मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे जतू ख़ान शहर की रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त चक लॻे ॻोठ अब्दूअ में सोलंगी ऐं भया बिरादरी में ज़मीन के मालिकियत हलंदड़ तकरार सबब हथियारबंदनि हथियारनि जा भट हणी पीरसन मोहम्मद इकबाल सोलंगी के ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़ख़्मी के चक पुलिस लेटर ॾेई लखी ग़ुलाम शाह अस्पताल मुंतकिल कयो। होॾां सोलंगी बिरादरी के माण्हुनि मोहम्मद इकबाल सोलंगी, मोहम्मद अयूब, निसार अहमद, खैर मोहम्मद, मसमात हुसना, अख्तियार खातून ऐं ॿियनि पाक किताब खणी एहतजाज कंदे चयो, मंसूर अहमद भयो, मारू भयो, मोहम्मद मिठल भयो, इमरान भयो, अब्दुल्ला भयो, उबैदुल्ला भयो, असां नाजाइज़ी कनि था। कुलई मंसूर ऐं नवाब जा पुट असां नाजाइज़ी असांजे घरनि में घिरी आया आहिनि। असांजे मर्दनि ते हमिलो कयो अथऊं, असां औरतुनि खे अगवा करण जी कोशिशि कई अथऊं। असां वस वारनि सभिनी ॾे विया आहियूं, नंढनि ॾे, वॾेरनि ॾे, अमीरनि ॾे, ख़ाननि ॾे, कोई असां सां इंसाफ़ नथो करे पियो। हर माण्हू असांखे सिर्फ़ु ठला आसरा ॾिए थो, ठला दिलासा ॾे थो त हा तव्हांजो हक़ु कंदासीं, हक़ु कंदासीं। अॼु ॾींहं ताईं 22 साल पुराणी असांजी ज़मीन वरितल आहे। असां वटि खाता आहिनि, असां वटि इस्टाम पिया आहिनि, हर शइ असां वटि आहे, पर असां सां को इंसाफ़ करण वारो न आहे। जेको बि ॻोठ जो नंढेरो वॾेरो असां गोसबस खान ताईं विया आहियूं। असांखे इन्हनि फिराडनि मूं भउ आहे, जेके असांखे अगवा करण जी कोशिशि करे था सघनि। असां राति जो पियूं, असांजे राति जो घरनि में टपी था अचनि, सुबुह जो आहिनि असांजे मर्दनि खे मारे विया आहिनि। असांजे मर्दनि सां ज़ुल्म थो थिए पियो, असांखे हर नथो करणु ॾे, नाजाइज़ कब्ज़ो कयो अथई असांजे ज़मीन ते, नलको हरू भरू असांजो हुयो अथई। खैर जो कमु करिणो आहे त तूं ॿिए हंधि किथे कर। असांजो मुतालबो आहे त असांसां इंसाफ़ कयो वञे, असां सां कब्ज़ो ख़तमु करायो वञे, असांखे इल्ज़ाम असांखे असांजो हक़ु ॾिनो वञे। असांखे जेके नाजाइज़ूं कनि थो इन कमीने खे, फिराडीअ खे, असांजी ज़मीन असांखे खातो कराए ॾिनो वञे। असां जेकॾहिं थियो त वरी बि असां इन्हनि जा ई नाला ॾियूं था। जेकॾहिं को बि नुक़सानु पहुतो मर्दनि खे, औरतुनि खे, इहे ई जेके 5-6 नाला कया आहिनि, इहे ई असांजा ज़िम्मेवार आहिनि।